नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन गुज़िरियल ॾींहं खां जंहिं मामले ते तकरार हली रहियो आहे उहो कोर्ट या पॉलिटिक्स कोन्हे, उहो आहे हिकिड़ो तरक़ियाती मनसूबो जंहिं ते पॉलिटिक्स थी रही आहे। उहो मनसूबो आहे कराची में ग्रीन लाइन बस जो। कराची जेको लॻभॻि 2 करोड़ खां वधीक आबादी जो शहर आहे, जेको मेगा सिटी हुअण जे बावजूदि कंहिं मेगा मनसूबे न हुजण जे करे बि तमामु घणो डिस्कस में रहियो आहे। ग्रीन लाइन मनसूबे जेको बुनियादु आहे 2016 में पियो। गुज़िरियल ॾींहुं एहसन इक़बाल साहब जेको मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहे मुस्लिम लीग नवाज़ जो, उन्हनि अची इफ़्तिताह करण जी कोशिशि कई त वॾी बदमज़गी थी। अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान ग्रीन लाइन मनसूबे जो ट्रायल ऑपरेशन जो इफ़्तिताह कयो आहे। जंहिंखां पोइ पॉलिटिक्स शुरू थी वई त कराची में ग्रीन लाइन बस त हलंदी, पर क्रेडिट कंहिंजो। उन क्रेडिट वार में जेको पहिरियों जुमिलो आयो असद उमर साहब जो। असद उमर साहब चए थो सिंध हुकूमती सलाहियत ई कान्हे जो बसूं हलाए सघे, नंबर 1। नंबर 2, 28 महीननि में नून लीग इन मनसूबे जो इंफ्रास्ट्रक्चर जो बुनियादी न रखियो। शाहिद खाकान अब्बासी साहब चए थो तख़्तियूं चोराइण सवलो कमु आहे ऐं वज़ीर आज़म इफ़्तिताह जो शौक़ु पूरो करे वठे। यानी बुनियादी तकरार आहे नून लीग ऐं तहरीक इंसाफ़ में त ग्रीन लाइन मनसूबो कंहिंजो आहे। उन जे विच में मिनिस्टर ट्रांसपोर्ट सिंध अवैस कादिर शाह साहब चए थो हीउ जेको मनसूबो आहे नून लीग जो क्रेडिट आहे। इन ई मामले ते ॻाल्हाईंदो हिन वक़्तु असांखे पैनसन टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर महमूद साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, इज़हार सुमरो साहब। डॉक्टर जमील साहब, अवां जो तजियो छा थो चवे? कराची में हिकिड़ो ग्रीन लाइन नाले बस जेका हले थी उहो क्रेडिट कंहिंजो आहे? डॉक्टर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी बिल्कुल लाउड एंड क्लियर। न क्रेडिट ते ॾिसो, हिन में बुनियाद ते बरक़रार रखी पाकिस्तान मुस्लिम लीग नून वारनि रखी, जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो आहे। 2014 में इहो प्रोग्राम कंसीव थियो, 16 में हिनखे रोल डाउन कयो वियो हो। उहा त पंहिंजी जाइ ते बिल्कुलु हक़ीक़त आहे। ऐं उन में इमरान ख़ान जंगला बस खे काफ़ी क्रिटिसाइज़ कयो, वरी पेशावर में बि इम्प्लीमेंट कयो। ॻाल्हि हिकिड़ी सोचण जी तमामु ज़रूरी आहे त जेके बि मेगा सिटीज़ आहिनि उन्हनि खे तव्हांखे ट्रांसपोर्ट सिस्टम ॾियणो पवंदो। असांजा जेके भरपासे वारा मुल्क आहिनि सभिनीनि में ट्रांसपोर्ट सिस्टम आहे। तहरान हिकु वॾो शहर आहे, प्राइम मिनिस्टर पंहिंजी तकरीर में बि हुन ज़िक्र कयो आहे। अॼु कंहिं बि हवाले सां बम्बई आहे, उन में ट्रांसपोर्ट सिस्टम आहे। मलेशिया जाने को मुल्क तव्हां ॿुधायो जंहिंमें ट्रांसपोर्टेशन सिस्टम न हुजे, छो जो ट्रांसपोर्टेशन सिस्टम जेको आहे हिकिड़े ग़रीब माण्हू जे, हिकिड़े एवरेज अर्नर जेको आहे उन लाइ तमामु ज़रूरी आहे, क्रूशल आहे, उन लाइ लाइफ लाइन आहे। जो ट्रांसपोर्ट सिस्टम न हूंदो त हू जेको आहे किराए भाड़े में सभु पैसा हुन जा पूरा थी वेंदा, नौकिरी करे न सघंदो ऐं पहुची न सघंदो नौकिरी ते। उन खां अलावा 1000 ॿिया हैज़र्ड्स आहिनि जेके ट्रांसपोर्ट सिस्टम जे न हुअण जे वजह। कराची में जेके असां शुरू में ईंदा हुआसीं कॉलेज यूनिवर्सिटी जे ज़माने में, त कराची में हलंदियूं हुयूं, सर्कुलर रेलवे हलंदियूं हुयूं, बसूं वग़ैरह बहितर हुयूं। इहा हक़ीक़त आहे त कराची खे या हैदराबाद खे या वॾा शहर जेके सखर डोड़ी, हिते ट्रांसपोर्ट सिस्टम तमामु ज़रूरी आहे त ट्रांसपोर्ट सिस्टम माण्हुनि खे मिले। ट्रांसपोर्ट सिस्टम में हिकिड़ो आसूदो माण्हू जेको आहे उनखे को फ़र्क़ु नथो पवे, पर जेको ग़रीब गुरबो आहे, जेको एवरेज कमाईंदड़ माण्हू आहे, उन लाइ तमामु कुकर। ऐं उहा ही माण्हू जेके आहिनि, जेके एवरेज कमाईंदड़ माण्हू आहिनि, इहे मुल्क जी तरक़ीअ में तमामु हिन जो हिकिड़ो वॾो हिसो आहे। मुल्क जो पहियो जाम थो। कराची जेको आहे उन में हाणे 164 बिलियन डॉलर जो हिते जेको आहे एवरेज GDP आहे। हाणे इन जी इंफ्रास्ट्रक्चर बि ठीकु न हुजे त टैक्सिस किथे मिलंदा पाकिस्तान खे, सिंध खे टैक्सिस जेके मिलनि था पिया किथां मिलंदा? इनखे मां उन ॾींहुं बि चवां पियो त असां वॾनि शहरनि खे इम्प्रूव कंदासूं त असां सिंध जहिड़े सूबे खे फ़क़ति असांखे हलाइण ॾियनि। 249 जेको आहे कॉन्स्टिट्यूशन उन्हनि खे चङी तरह हलणु ॾियनि, त जे उहे हलणु ॾियनि त सिंध असांजो स्विट्ज़रलैंड इनशाला अॻिते अॻी जनरेशन में थी पवंदो। पर असांखे हलण बि त ॾियनि न थोरो। हाणे अचूं था पिया फ़क़ति प्राइम मिनिस्टर जी हिन स्पीच ते इनॉग्रेशन ते क्रेडिट केरु खणंदो? हाणे इहा गवर्नमेंट आहे, भले ॾियोसि क्रेडिट, पर कुझु न कुझु ते सर्कुलर जेको आहे उहो बि फॾे में पियो आहे, ही फॾे में पियो आहे। इलेक्शन जो दौर आहे, इलेक्शन जे करे जेको आहे हर को माण्हू क्रेडिट वठणु थो चाहे। उन्हनि खे ख़बर आहे त MNA MPs पंहिंजे तकनि में वञी था सघनि, पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसी में वञी था सघनि। माण्हू हुते जेके पुछा था कनि उन्हनि खां त तव्हां असां लाइ कयो छा आहे? त कुझु न कुझु त हाणे सियासी पार्टी आहे, उनखे कुझु न कुझु त बहानो ऐं कुझु न कुझु जवाज़ त खपंदो न। त हिकिड़ी जाइज़ हिकिड़ी ॻाल्हि आई आहे, उन K4 जी बि ॻाल्हि करे वियो आहे त हाणे कराची खे असां पीअण जो पाणी बि ॾियूं था पिया। ठीकु आहे, कराची में वासी जेके बि आहिनि
कराची जी हुजे वॾा शहर जेके बि हुजनि उन्हनि खे पीअण जो पाणी बि मिलणु खपे, उन ट्रांसपोर्ट सिस्टम बि मिलणु खपे। क्रेडिट असांजे तरफ़ां जेको आहे कंहिं बिले खे ॾियनि कंहिं ॿिए खे ॾियनि क्रेडिट, पर असांखे जेको आहे सहूलियतूं ॾियनि हिते जेके शहरनि में या ॻोठनि में जिथे सहूलियतूं पहुचाए था सघनि हुकूमत वारा पहुचाइनि भले। जी जी नसीर मेमून साहब, तरक़ियाती रिथा ही वॾी ग्रीन लाइन मनसूबो 2016 में बुनियादु पियो, हींअर उनजो ऑपरेशन शुरू कयो वेंदो, ट्रायल ऑपरेशन जो इफ़्तिताह कयो वेंदो, पर तकरार हले थो त क्रेडिट कंहिंजो, तव्हां छा था सम्झो कंहिंजो क्रेडिट आहे? मां त हिन डिबेट खे इहो अजायो थो सम्झां। वॾा वॾा मनसूबा शुरू थींदा आहिनि, 10-10 20 साल लॻी वेंदा आहिनि उनखे कंप्लीट थियण में, जेके लॉन्ग टर्म प्लान्स हूंदा आहिनि, ऐं इवन कुझु त प्लान शॉर्ट टर्म हूंदा आहिनि पर असां प्रोजेक्ट्स डिले थींदा रहंदा आहिनि। ही सभु हुकुमरान जेके पंहिंजे पंहिंजे दौर में तख़्तियूं हणंदा आहिनि, उन मां अध खां वधीक रिथाऊं त पुठियनि हुकूमतुनि जूं शुरू थियल हूंदियूं आहिनि, उन में त का नई ॻाल्हि आहे बि कान। पर मां बेसिकली जंहिं शइ खे एम्फसाइज़ करणु थो घुरां त क्रेडिट खां वधीक इम्पॉर्टेंट शइ इहा आहे त कराचीअ जे साइज़ जो शहर, हैदराबाद जी साइज़ जो शहर, सखर जो शहर या ॿिया जेके पाकिस्तान जा वॾा शहर आहिनि जिते 10 लख खां 20 लख खां मथे आबादी आहे, छो उन्हनि माण्हुनि खे कड़े ॾोह जी सज़ा आहे जो उन्हनि वटि मास ट्रांसपोर्ट कोन्हे? मूंखे ॿुधायो त कराची हाणे अची 2.25 करोड़ खे लॻभॻि जेका ऑफिशियल एस्टिमेट्स आहिनि उहो वञी पुॻो आहे, ऐं ॿिया गैर कानूनी अणगढ़ियल माण्हू अञा अलॻि हूंदा। हेॾी सारी शहर जी पखेड़ आहे। शहर में तव्हां हिकु ॾींहुं हिननि निजी बसुनि ते चढ़ी धिका खाई ॾिसो, तव्हां चवंदो त मां ॿेड़ी ख़ुदकुशी करे छॾियां। माण्हू सुबुह जो घर खां ऑफिस ताईं पहुचनि था त ईअं थो लॻे त 10 कलाक ट्रेवल करे आया हुजनि, एतिरी फटीक में हलिया था वञनि। कंहिं बि हुकूमत कराचीअ खे इहा ट्रांसपोर्ट न ॾिनी आहे अॼु ताईं, ऐं इहो ज़हन में रखणु घुरिजे त हिनजी पहिरीं ज़िम्मेवारी फेडरल गवर्नमेंट ते आहे। मां इहो छो थो चवां, ठीकु आहे कराची सिंध जो शहर आहे, सिंध जे अचे थो डोमेन में, पर मूंखे ॿुधायो त जेको कराचीअ मां जिन टैक्सिस जी ॻाल्हि थींदी आहे उन जो सिंध खे घणो शेयर मिलंदो आहे? हीअ त कस्टम ड्यूटी ऐं सेंट्रल जेके एक्साइज ड्यूटी ऐं तव्हांजी जेका सेल्स टैक्स आहे उहा जेका गुड्स जी आहे, सर्विसिस जरा हाणे अची सिंध खे मिली आहे, अदरवाइज़ सर्विसिस जी फेडरल गवर्नमेंट खणंदी। इहो सॼो पैसो जेकर तव्हांजो 5000 अरब साल में ख़र्च थिए थो त या 3-3.5 अरब त सिंध थी ॾिए, ऐं ज़ाहिर आहे हुनजो बल्क अर्बन सेंटर हुजण जे करे, पोर्ट सिटी हुजण जे करे कराची मां अचे थो, त वफ़ाक़ी हुकूमत पैसा कराची मां कमाए थी। जॾहिं सहूलियत ॾियण जी ॻाल्हि अचे त सिंध हुकूमत खे वेठा चवनि त तव्हां सिंध लाइ कुझु, तव्हां कराची लाइ कुझु न कयो। यस, सिंध हुकूमत खे करणु घुरिजे, पर फेडरल गवर्नमेंट को बि अहसान न कयो आहे या फैसिलिटी ॾेई। फेडरल गवर्नमेंट खे अञा वधीक करणु घुरिजे कि कराची मां या ओवरऑल सिंध मां जेके ऑयल एंड गैस जा रिसोर्सिस सिंध मां, उन जी सॼी आमदनी फेडरल गवर्नमेंट खे थी वञे। पंजाब 4% गैस प्रोड्यूस करे थो, 40% खां मथे गैस यूटिलाइज़ करे थो, सॼी एनर्जाइज़ेशन पंजाब सिंध जे गैस ते थी थिए, त उनजे रेवेन्यूज़ मां सिंध खे त कुझु कोन थो मिले। सिंध जा सभु जेके ॻोठ ऐं शहर उजड़ियल आहिनि उनजो हिकिड़ो ज़िम्मो सूबाई हुकूमत ते आहे, इन जेतिरो या इन खां वधीक ज़िम्मो वफ़ाक़ी हुकूमत ते आहे। मां त चवंदो कराचीअ खे अहिड़े जेके रैपिड बस ट्रांसपोर्ट जूं आहिनि, बैंकॉक केतिरो नंढो शहर आहे, नंढो त ख़ैर न आहे, लॻभॻि साॻी साइज़ आहे, पर बैंकॉक जी हालत कराची खां बि वियल हुई। मां फ्रीक्वेंटली ट्रेवल उन शहर में कंदो रहियुसि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, मूं हुनखे ट्रांसफॉर्म थींदे ॾिठो आहे। किथे खां किथे उहो शहर पहुची वियो मास ट्रांसिट जे थ्रू। जेका हुननि जी जेका BRT सर्विस आहे उहो त ज़बरदस्त सर्विस आहे, लॻभॻि एतिरी सुठी आहे, मां एग्ज़ैक्ट नथो चवां, पर यूरोपियन स्टैंडर्ड खां वियल बि कान्हे का। त अहिड़ी तरह एशियन कंट्रीज़ में, इंडिया जी मूं ॾिठी न आहे पर मूं ॿुधो आहे दिल्ली जी ज़बरदस्त मास ट्रांसपोर्ट सर्विस आहे, त छो नथा पाकिस्तान जे वॾनि शहर खे मास ट्रांसपोर्ट सर्विस ॾियो? हर माण्हू हिते 2-2 गाॾियूं रखियो वेठो आहे, ॿारनि लाइ अलॻि, ऑफिस लाइ अलॻि, रोडनि जी कंजेस्शन, फ्यूल जो वञण, टाइम जो वञण जी तव्हां कास्टिंग करियो त अहिड़ी 10 रिथाऊं उनजी कास्ट खां घटि क़ीमत थी सघनि थियूं, जेकर तव्हां इंडायरेक्ट उनखे तव्हां टाइम वाइज़ टाइम फैक्टर ऐं कास्ट फैक्टर लॻायो फ्यूल ऐं टाइम जो। जंहिंखे असां वटि टाइम तो त साढ़ो मुफ़्त जो आहे, 48 कलाक हुजनि त 47 कलाक असां विञाए ॾेखारियूं। शुक्र आहे जो 24 कलाक 23 था विञायूं, त उनजी कास्टिंग थिए नथी त इहा कास्ट एनॉर्मस आहे। मां इहो थो सम्झां त कराची जे लाइ इहो सुठो थियो आहे, अहिड़ियूं फ्यू लाइनूं ठहणु घुरिजनि, पाकिस्तान जे ऐं सिंध जे बि ॿियनि शहरनि में ठहणु घुरिजनि। क्रेडिट खां वधीक कम ॾांहुं जेकर कम जी डोड़ कनि, कम जी रेस कनि त बहितर थी। जी डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, तव्हां छा था सम्झो त हीअ त हाणे जीअं नसीर साहब हिकिड़ो ॿिए पासे ते ॻाल्हायो त अञा वधीक थियणु खपनि, क्रेडिट ते झेड़ो अजायो आहे, पर हिते त सियासत थिए थी न, जे गुज़िरियल एहसन इक़बाल साहब आयो जेको वरी हुन सां रवैयो अख़्तियार कयो वियो, वरी अॼु असद उमर साहब जा जेके तमामु वॾा स्टेटमेंट, वॾा बयान हुआ, उन खां पोइ अवैस कादिर शाह साहब त चयो त नून लीग जो क्रेडिट। तव्हां हिकिड़ो हिन क्रेडिट जे वेड़ में कंहिंखे क्रेडिट ॾींदव? नंबर ॿी ॻाल्हि, त तव्हां छा था सम्झो अर्बन प्लानिंग में हीउ केतिरो वॾो मनसूबो आहे? जुनैद, ही मसइलो जेका नसीर ॻाल्हि कई उहा बिल्कुलु ठीकु आहे।
ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पर डेमोक्रेटिक जेको सेटअप आहे उन में हर पॉलिटिकल पार्टी खे इन ॻाल्हि जो तमामु घणो ख़्यालु रखिणो पवे त असांजो जेको आहे कमु आहे उहो कीअं नज़र अचे। सच इहो आहे त पंहिंजो पीपल्स पार्टी जे ऐं नून लीग जे क्रेडिट ते त वॾा प्रोजेक्ट्स आहिनि जेके जिन में विज़िबिलिटी आहे, पर जेका PTI गवर्नमेंट आहे उन वटि को बि अहिड़ो वॾो प्रोजेक्ट कोन्हे को। इवन उहे ई साॻिया प्रोग्राम्स आहिनि। बेनज़ीर इनकम प्रोग्राम खे बि एक्सपांड करे नालो मटाए उनजो थोरा उनजा कंपोनेंट्स जेके एक्सटेंड करे एहसास प्रोग्राम नाले सां हलाया आहिनि। अदरवाइज़ ॿियो को इंफ्रास्ट्रक्चर में उन में का बि डेवलपमेंट न थी सघी आहे, रहंदो ई जेके आहिनि से महांगायूं थियूं आहिनि। त इन करे उनखे क्रेडिट जी जेका जंग आहे इहा जंग नज़र अची रही आहे। पर हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं PTI हुकूमत जेतिरा रिसोर्सिस खणे थी सिंध मां, सिंध खे जेकॾहिं ॾियणु चाहे हा त न रुॻो कराची पर हैदराबाद, सकर, लाड़कानो उन्हनि शहरनि खे बि काफ़ी प्रोजेक्ट ॾेई सघी थिए। पर बिल्कुलु कन लाटार कई वई ऐं सिंध बाबति जेको रवैयो आहे PTI जो, उहो रवैयो मुस्लिम लीग खां वधीक ख़राबु आहे। छो त मुस्लिम लीग जे दौर में माना सिंध तव्हां ॾिसो त जेको अहम तरीन रोड आहे, जेके मोटरवेज़ चया, जेको इस्लामाबाद खां पेशावर मोटरवे ठहियो पहिरीं लाहौर खां थींदे, उन मोटरवे ते हिन वक़्तु बि ट्रैफ़िक जी तमामु घटि आहे। तव्हां वेंदो उन ते त उन हूंदी घणे में घणी ट्रैफ़िक जेका हिन सेक्शन ते आहे, हैदराबाद खां जेको कराची हैदराबाद ऐं जेको हेॾे वञे थो पियो पंजाब तरफ़ वञे थो पियो, इहो सेक्शन पहिरीं ठहणु खपंदो हुयो। पर प्रायोरिटी उनखे परियां ॾिनी वई, छो त हुननि जो पंहिंजो वोट बैंक हुयो ऐं GT रोड जे साम्हूं ॿियो हिकिड़ो रोड ठहे पियो, विज़िबिलिटी हुई, नवाज़ शरीफ़ ठाहियो। पीपल्स पार्टी हुकूमत वरी उन जे मुक़ाबले में नंढा जेके प्रोजेक्ट आहिनि, जेके मतिलबु मिसाल तौर ते गुरबत जे प्रोग्रामनि में तमामु वॾी अॻभराई कई ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जिन जो ग़रीबनि खे फ़ाइदो पवे उहे हलाया। पर PTI जे दौर में को बि हिकिड़ो अहिड़ो मनसूबो ॻणाइण जोॻो कोन्हे जेको चइजे त भई उन जा मौज थी रहिया आहिनि। उन करे इहा सॼी सूरत हाल जेका आहे इन ते जहिड़ो ऐं वठां लॻी पई आहे। पर हक़ीक़त इहा आहे त सिंध में नसीर साहब वारी ॻाल्हि खे मां ताईद कंदुसि त हैदराबाद, जामशोरो, कोटड़ी 3 वॾा शहर आहिनि जेके ग्रोइंग शहर आहिनि, जिन खे को मास ट्रांसिट प्रोग्राम कोन्हे हिन वक़्तु मिलणु घुरिजे। कराची जे लाइ इहो जेको ग्रीन लाइन मनसूबो आहे इहो को काफ़ी कोन्हे। इन खां अलावा शहर जी एक्सपांशन तमामु वॾी थी वई आहे। उन हवाले सां शहर जी जेका ज़रूरत आहे उनखे तव्हां एक्सपांड कंदो। ॿियो वॾो मसइलो इहो आहे त ज़ियाउलक जे दौर खां वठी जेका अर्बन कंसंट्रेशन थी आहे, जेका रिसोर्सिस जी, जेका इंडस्ट्रियलाइज़ेशन जी, उन जे करे नतीजो इहो आहे त कराची शहर में इंटर माइग्रेशन जेका आहे उनजी तमामु वॾी जेका आहे सा नज़र आई आहे। जी हाणे जेकॾहिं तव्हां रिसोर्स जी विर्छ ठीकु तरीक़े सां कंदो त ॿिया जेके नंढा शहर आहिनि उन में इंडस्ट्री फैलाईंदो, उते जेके इंफ्रास्ट्रक्चर ॾींदो, हेल्थ एजुकेशन सर्विस ॾींदो, त माण्हुनि जी जेका माइग्रेशन आहे उहा ईअं हिकिड़ी जाइ ते न थींदी ऐं एॾा वॾा मेगा शहर न थींदा। हाणे तव्हां ॾिठो त गुज़िरियल 2-3 ॾींहं अॻु ई माम कराची में उस जॾहिं हिकिड़ो नंढिड़ो झटको आयो ज़िलज़िले जो, तव्हां सोचो जेकॾहिं कराची में अला ख़ैर करे अहिड़े क़िस्म जो को झटको अचे थो त कराची डिज़ास्टर जे हवाले सां हिकिड़ो ख़तरनाक तरीन शहर आहे जंहिंमां एवेक्यूएशन पॉसिबल कान्हे का। त तव्हांखे शहरनि खे डिस्पर्स करिणो पवंदो पॉपुलेशन खे, पर जेकॾहिं अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं इन में मां सम्झां थो त जेकॾहिं क्रेडिट जी ॻाल्हि कजे त PTI हुकूमत मुकमिल तौर ते नाकाम नज़र अचे थी ऐं वरी बि जेके वॾियूं शयूं आहिनि उहे मुस्लिम लीग ऐं पीपल्स पार्टी जे क्रेडिट ते नज़र अचनि थियूं, पर PTI वटि कोन्हनि खे। PTI जो हिकिड़ो जेको तरीक़ो आहे हींअर उहो पॉलिटिकल न आहे, उहो अपॉलिटिकल आहे। उन जे करे माना हिकिड़े मतिलबु आहे त इहे हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, उन्हनि जेकॾहिं कयो आहे त मां सम्झां थो इहो ॾाढो ख़राबु अमल हुयो जो उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां निंदण करणु। हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस हो, हिकिड़ो उन्हनि आया ख़ुदि जो कयो, तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए? तव्हां बचे ॿिए ॾींहुं कयो आहे। अननेसेसरी गैर ज़रूरी हरकतूं आहिनि जेके PTI करे पंहिंजो पाण खे वधीक वाक़ो पई करे। सो मां सम्झां थो त इहा गैर ज़रूरी हरकत हुई, पर इन खां थोरो इन शइ ते नज़र करणु घुरिजे त इंफ्रास्ट्रक्चर जेके नीड्स आहिनि उन्हनि खे हिकिड़ो प्लान कजे ऐं पोइ उन ते रिसोर्स कजनि। जेका बि हुकूमत अचे थी उहा पंहिंजे लाइ हिकिड़ो रोड ठाराए पंहिंजो नालो ॾिए थी, उनजी का ख़बर न आहे त उनजो टारगेट छा आहे, उन में छा ईंदो छा न ईंदो। जी इज़ाज़ उमर साहब, तव्हांजी कहिड़ी राय आहे इन क्रेडिट जे वेड़ ते? अवां छा चवंदव? मां दोस्तनि जी बि ॻाल्हि ॿुधी, इंतिहाई एतिराम सां हिननि सां डिसएग्री कयां थो हिन में त जंहिं हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत ऐं पार्टीअ अॼु कराची जहिड़े निदड़के शहर खे, आई वुड मस्ट से,
जेकॾहिं बजट वफ़ाक़ खे कराची मां मिले थो त बजट सिंध हुकूमत खे बि मिले थो न। हिकिड़ी फैक्ट आहे न, शहर आहे, इम्पॉर्टेंट शहर आहे ऐं सिंध जो गादी जो शहर आहे, तंहिंजे करे मॉरल ग्राउंड्स ते सभ खां वॾी ज़िम्मेदारी त पीपुल्स पार्टी जी थिए थी त उहा फैसिलिटेट करे। ट्रांसपोर्ट जो एॾो खातो रखियो वेठा आहिनि, वज़ीर कबीर रखियो वेठा आहिनि, उहे छा पिया कनि कराची में? 1999 में सर्कुलर रेलवे बंदि थियो आहे कराची में, त उनखां पोइ पीपुल्स पार्टी 13 सालनि जी हुकूमत में ट्रांसपोर्ट जे हवाले सां कोई हिकिड़ो प्लान ॿुधाए जेको उन्हनि ॾिनो हुजे ऐं इम्प्लीमेंट कयो। ऐं 13 साल वॾो टाइम हूंदो आहे। बाक़ी जेकॾहिं मेना मानू वारी ॻाल्हि आहे, अॼु आउं बिल्कुलु खुलियल लफ़्ज़नि में चवां थो, वी मस्ट एप्रिशिएट PTI त कराची में जेके ॻाल्हियूं पिया कनि हुननि 20 बसियूं, 80 बसियूं, 90 बसियूं, 50 बसियूं लॻाए छॾियूं, 25 तारीख़ खां शुरू थियनि पियूं। ऐं इहा ॻाल्हि आउं इन करे नथो कयां त को कंहिंखे क्रेडिट ॾियणो आहे या वठिणो आहे, आउं रुॻो इहो पियो कयां त जुनेद साहिबु, जॾहिं तव्हां ऐं असां जहिड़ो मिडिल क्लासर माण्हू 50-60 रुपए में, 80 रुपए में ट्रेवल कंदो त हुनजी ज़िंदगी में त फ़र्क़ु ज़रूरु ईंदो। जी, तव्हां हिते जेकॾहिं पॉलिटिकल लाइन्स ते रुॻो ॻाल्हाईंदव, वज़ाहत कनि न उन ॻाल्हि जी त पीपुल्स पार्टी छा कयो हींअर ताईं ट्रांसपोर्ट जे हवाले सां कराची में? ज़िम्मेदारी कंहिंजी आहे? छा पीपुल्स पार्टी जी ज़िम्मेदारी न आहे जेका सिंध में हुकूमत पई करे 13 सालनि खां बिना ब्रेक जे? तंहिंजे करे ॿी ॻाल्हि जेका अॼु इमरान ख़ान कई आहे, ऐं उनखे उन हवाले सां बि एप्रिशिएट कयां थो। असांखे ॻाल्हि करण महिल बैलेंस्ड रखणु खपे, छाकाणि त असांजो कमु आहे माण्हूअ खे असुल तस्वीर ॾेखारणु, ऐं असुल तस्वीर इहा आहे त इमरान ख़ान वेलकम कयो, जे बयान खे वेलकम करणु खपे जेको अॼु हुन हेल्थ कार्ड जे लाइ बि चयो आहे। असांजी इहा ई तनक़ीद हुई PTI ते। टी ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान खे बि सम्झणो पवंदो त ही जेके ॾिंगी ऐं भंडार ॿेट आहिनि, इन जे ज़िद में हू पंहिंजी सॼी पॉलिटिकल जेका माइलेज अगरि हू चङनि कमनि जे करे वठंदो बि त उहा विञाए वेहंदो। इहो सवाल मुंहिंजो नेक्स्ट क्वेश्चन उहो ई आहे, तव्हां हिन ते अचो त मां इहो नेक्स्ट क्वेश्चन में तव्हां खां पुछां थो। जी जी जी, त हिन में आउं इहो थो चवां त जेके दोस्त PTI ते तनक़ीद कनि था उन्हनि जो राइट आहे, पर गॾु गॾु इहो बि ॿुधाईंदा हलनि त असांजी पीपुल्स पार्टी जी सिंध हुकूमत घणा कराची में ट्रांसपोर्ट जा प्रोजेक्ट ॾिना आहिनि, घणा हैदराबाद में ॾिना आहिनि, घणा ॿियनि शइ। PTI खे त तव्हां अकाउंटेबल घणनि सालनि लाइ कंदो? जॾहिं साहिबु आउं खां थो पुछां, 3 सालनि लाइ न? जी, पीपुल्स पार्टी खे अकाउंटेबल घणनि सालनि लाइ कंदो? 13 सालनि लाइ। त ज़िम्मेदारी कंहिंजी वधीक थी? प्रोविंशियल कैपिटल आहे या रुॻो उनखे बि छॾियो? हिननि जो त हाल इहो आहे त हे जेके एम्बुलेंसूं जेके इस्पतालुनि जूं आहिनि उन्हनि जो हाल ॾिसो, उहे हलण जहिड़ियूं कोन्हनि, सिरुनि ते बीठियूं आहिनि कई इस्पतालुनि में। बेसिक असां वटि SRTC जो निज़ाम हो ट्रांसपोर्ट जो ग़रीब माण्हू लाइ। हिननि जी सियासत में आम माण्हू जो छा वञे? आम माण्हू खे कहिड़ी दिलचस्पी आहे? जी, आम माण्हू त चवंदो मूंखे सहूलियत मिले, सुभाणे जे ग्रीन बस ते चढ़ंदो, सवारी कंदो, उनजा 4 पैसा बचंदा, फैसिलिटेट थींदो, त माण्हू त चवंदो त इहो माण्हू ठीकु आहे। ऐं ॿियो मां तव्हांखे अॻुवाट ॿुधाईंदो त हलां रिकॉर्ड ते रखिजो मुंहिंजी गुफ़्तगू। PTI एंटर थिए पई लोकल बॉडीज़ जी पॉलिटिक्स में, इन करे ईंदड़ ॾींहंनि, महीननि ऐं साल ॾेढ में PTI ठीकु ठाक कमु कंदी ऐं पीपुल्स पार्टी खे उनजे जवाब में ओतिरो बहितर कमु करणो पवंदो। हाणे हवाल घणा थी विया, रुॻो सियासी नारेबाज़ी सां कमु न हलंदो, प्रैक्टिकली करणो पवंदो। तंहिंजे करे जेको प्रैक्टिकली कमु कंदो माण्हू उनखे वोट ॾींदो, जेको डिलीवर कंदो माण्हू उन खे वोट ॾींदो। जी डॉक्टर जमील साहब, जेको तंज़ीम में पंहिंजी ॻाल्हि कई आहे ॾिंगी भंडार ॿेट जी, इज़हार साहब मुंहिंजो जेको सेकेंड क्वेश्चन आहे उहो बि इहो ई आहे, आख़िर वज़ीर आज़म साहब ॾिंगी भंडार ॿेट हिकिड़ो माना कंट्रोवर्शियल आहे, सिंध जा वॾा एतिराज़ आहिनि फेडरल गवर्नमेंट सां, ऑर्डिनेंस आंदनि, ऑर्डिनेंस रद्द थी वियो, अञा ताईं वज़ीर आज़म साहब इन शइ मां ॿाहिरि नथो निकिरे। ठीकु आहे, डेवलपमेंट जो केर बि इनकारी कोन्हे, पर एट वॉट कास्ट? माना सिंध जी गवर्नमेंट खे जेका ख़ुदि स्टेक होल्डर आहे, सिंधी ज़मीन आहे, उनखे तव्हां ॿाहिरि करे क़ानूनी तौर ते तव्हां कहिड़ी डेवलपमेंट चाहियो था, ऐं उन ज़िद ते अञा ताईं तव्हां बरक़रार आहियो, त तव्हां कहिड़ो मैसेज कन्वे करणु चाहियो था? मां सुमरे साहब वारी ॻाल्हि खे एंडोर्स बि कयां थो पियो त जेके सुठा कम आहिनि उन्हनि खे बि ख़राब था कनि। ठीकु आहे, आइलैंड जेको आहे ऑर्डिनेंस पास करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? उन्हनि पहिरियां ई सिंध गवर्नमेंट सां कंसल्टेशन वठी उन्हनि खां लेटर वरितो हो त असां डेवलप कयूं था पिया। ऑर्डिनेंस पास करण जो मतिलबु इहो थियो त जेके कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन उन जी भंजकणी हुई
कॉन्स्टिट्यूशन में क्लियर ॾिनल आहे त तव्हां जेॾी महिल बि काई अल्टरकेशन कंदा टेरिटोरियल जुरिस्डिक्शन जेका प्रॉमिस जी सूबे जी आहे त उन में उन सूबे जो जी असेंबली उहा बिल पास कंदी, रेज़ोल्यूशन पास कंदी ऐं 2/3 मेजॉरिटी सां पास कंदी, पोइ वञी किथे सदर पाकिस्तान उन ऑर्डिनेंस ते असेंट ॾेई थो सघे, न त सदर पाकिस्तान उन ऑर्डिनेंस ते साइन नथो करे सघे। त इन जंहिं हिसाब सां ऑर्डिनेंस पास कयो, इहो आहे त माण्हुनि खे डिवाइड करण वारी ॻाल्हि कई न, माण्हुनि खे यूनाइट करण वारी ॻाल्हि त न कई। इन सूबे जी ॻाल्हि एतिरी हुई सिधी जी आहे पाकिस्तान जे माण्हुनि खे, ॻाल्हि एतिरी आहे त ठीकु आहे इन्हनि में पाकिस्तान में जो इन जो फ़ाइदो आहे, इन में हक़ जंहिं सूबे जो आहे उनखे हक़ ॾियनि, उन जो हिकिड़ो मैकेनिज़म ठाहिनि, हिकिड़ो तरीक़ो ठाहिनि, उन तरीक़े जे मुताबिक़ सूबे जी से हुजे, सूबे जी मैनेजमेंट हुजे, ऑर्डिनेंस मूजिबि मैनेजमेंट जेका आहे उहा बि यानी फेडरल जी हुजे, त या त कॉन्स्टिट्यूशन चेंज कयो, जे कॉन्स्टिट्यूशन में इहे प्रोविजन आहे 18th अमेंडमेंट जे मूजिबि, त उन में माण्हू डिवाइड थींदा, माण्हू उन में यूनाइट न थींदा, वसवसा पैदा थींदा, ग़लतफ़हमियूं पैदा थींदियूं, सुठो कमु बि जेको हूंदो उहो बि ख़राबु थी पवंदो। बेटनि खे बिल्कुलु डेवलप कनि, असां वटि पैसा ईंदा, सिंध में को सुधारो ईंदो बिल्कुलु, पर असां जेके असांजा फिशरमैन आहिनि, जेके असांजा आहिनि इहे ग़रीब गुरबा, उन्हनि खे बेरोज़गार न कयूं, असां मैंग्रोव ट्रीज़ खे तबाह न कयूं, उन्हनि जी ट्रेडिशनल लाइफ जेका सदियनि खां आहिनि, हज़ारनि सालनि खां, उन्हनि खे तबाह न कयूं। असां वेही इन मामलनि खे सुधारो ॾेई था सघूं। दुबई में इहे मामला अहिड़े हिसाब सां सुधारे सां उहे हलिया आहिनि, असां छो नथा हली सघूं। जी नसीर मेमन साहब, तव्हां छा चवंदव? बज़ छो आहे वज़ीर आज़म साहब जे छा ज़हनियत में आहे जॾहिं कानूनी तौर ते लीगली पॉइंट ऑफ व्यू हिकिड़ो अची वियो ऐं हेतिरा कंसर्न्स आहिनि सिंध माण्हुनि जा, वरी बि हुननि जेका ॿोली आहे जॾहिं बि कराची अचनि था ॾिंगी ऐं भंडार ॿेठ। वज़ीर आज़म साहब कंहिं क्रेडिट ते के शानदार कम आहिनि कोन हिन हुकूमत जो, प्रॉब्लम इहो आहे तंहिंजे करे हू चाहिनि था त कान का शइ अहिड़ी वॾे पैमाने जी स्केल जी स्टार्ट करियूं जंहिंजा सुभाणे असां क्लेम्स कयूं त ही तीर असां आयो आहे। हाणे तव्हांखे यादि हूंदो त वेझर में हिननि हिकिड़े ॿिए अहिड़े प्लान जो बि ऐलान कयो जंहिंमें अली ज़ैदी हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस कई मच्छर कॉलोनी वारे आसपास में, मनोड़े वारे इलाइक़े में, जी पाण प्रोग्राम बि कयो, जी 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 हुनजो पूरो प्रोग्राम बि थियो, हाणे हुनजी का ख़बर कान्हे। पर मां इहो थो सम्झां त ही त सिंध जे ज़मीन ते पहिरीं ॻाल्हि त कॉन्स्टिट्यूशन मैटर आहे न, सही या ग़लति जो मसइलो ई न आहे। मिसाल केॾो बि सुठो प्रोजेक्ट हुजे इस्लामाबाद में सिंध हुकूमत खे न करणु घुरिजे, केॾो बि शानदार प्रोजेक्ट सिंध हुकूमत चए मां 500 अरब थी लॻायां इस्लामाबाद में शहर ठाहींदसि, सिंध हुकूमत राइट ई कोन्हे कॉन्स्टिट्यूशन। तो प्रोजेक्ट जो सुठो या ख़राबु हुजण त अलॻि डिबेट आहे न, फेडरल गवर्नमेंट वटि राइट ई कोन्हे। ऐं पोइ कॾहिं हिननि जो मामला परपुट पीपल्स पार्टी में इन्वॉल्व ॾेई खतो किताब थी वई, ही जो वञण ओतिरो ऑर्डिनेंस आंदो हिन ॻाल्हि खे खोले विधो। पर मां इन खां हटी करे हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवंदुसि, इहे भेट मुशरफ जे दौर खां वठी या उन खां बि अॻु इन्हनि ते इहा छिकताण हलंदी रही आहे, वफ़ाक़ी हुकूमत जे तक रही आहे, कुझु ॿियनि इदारनि बि हिन जी डिमांड कई त असांखे ॾियो। छो सिंध हुकूमत इन्हनि ॿेटनि जे लाइ को डेवलपमेंट प्लान नथी ठाहे? कड़ी रुकावट आहे सिंध हुकूमत खे। हाणे मुंहिंजो पंहिंजो इहो आइडिया आहे त इनखे जल्द खां जल्द हिन जो डेवलपमेंट प्लान अनाउंस करे त जीअं इहे सुवाल ई ख़तमु थी वञनि त को ॿियो वेठो रोज़ तव्हांखे चए त ॿेट असांजा आहिनि। इनखे मुंहिंजी सजेशन आहे, मुंहिंजो पर्सनल व्यू आहे, वन कैन डिसएग्री, त इनखे 3 ज़ोन्स में डेवलप कनि। हिकिड़ो इकोलॉजिकल प्रोटेक्टिव ज़ोन हुजे, प्रोटेक्टेड ज़ोन हुजे जेको प्योरली इकोलॉजिकल सेंसिटिविटी कहे, जंहिंमें मैंग्रोव्स आहिनि, ॿिया इकोलॉजिकल सेंसिटिव आहिनि। ॿियो तव्हां भली कमर्शियल ऐं इंडस्ट्रियल ज़ोन ठाहे छॾियो, हुन में लोकल डेवलपमेंट थियो, हुन में इंडस्ट्री लॻे, उहा बि सिंध जे माण्हुनि जो भलो थींदो। ऐं थर्ड तव्हां लोकल कम्युनिटी जे लाइ ज़ोन रखो, हिते फिशिंग कम्युनिटी रहे थी, इब्राहिम हैदरी जा मुहाणा, रेड़ी जा मुहाणा, इहो खुले समुंड में हितां हुननि जा लंघ आहिनि, हिते उहे वीचारा ॼार वणंदा आहिनि, हिते ॼार रिपेयर कंदा आहिनि, इहो हुनजो फिश यार्ड आहे, हुननि जो हिकिड़ो सर्वाइवल आहे हिन ॿेट। त हिकिड़ी ज़ोन तव्हां हुननि लाइ डेडिकेट करे छॾियो, हुननि खे हुते सुठी हाउसिंग ॾियो, हुननि खे सुठा कॉलेज ऐं अस्पताल ठाहे ॾियो। इब्राहिम हैदरी ऐं रेड़ी में वञी त ॾिसो, लॻे थो 300 साल पुराणो को अञा तक कराचीअ में हिननि पेर रखियो, उन ॻोठ जी इहा हालत आहे। का हुकूमत हिननि जी परगोर नथी रहे। लगातार सिंध जी हुकूमतूं भला सिंध जे माण्हुनि वटि रहियूं न, हिकिड़ी इवन आपेशाही जी हुकूमतूं, तॾहिं बि त वॾा वज़ीर सिंध जा सिंधी हुया न, या उर्दू ॻाल्हाईंदड़ बि जेकर हुजनि, मूंखे हुन में प्रॉब्लम कोन्हे, पर सिंध जा आहे न, त उन्हनि छो हिन शइ खे नज़रअंदाज़ था कनि? इहे ॻोठ उते डेवलप कनि, 3 ज़ोन्स में आइलैंड खे डेवलप करे छॾनि त इहो सॼो फसाद ई ख़तमु थी वञे। जी डॉक्टर रफ़ीक चांडो साहब, तव्हां छा चवंदो? वज़ीर आज़म साहब ॾिंगी भंडार बेटनि खां ॿाहिरि छो नथो निकिरे? वज़ीर आज़म साहब पंहिंजी पहिरीं हुकूमत जो जेको इफ़्ताह कयो, उहो बि कंट्रोवर्सी सां हिकिड़ी इमेजिनेटिव
जेका करप्शन आहे उन सां गॾु आयो ऐं उहा करप्शन अॼु ताईं हवा में आहे, उनजी का ख़बर कान्हे का, हुन वटि सभु जेके आहिनि करप्ट आहिनि, पर कोर्ट में का बि शइ साबित न पई थिए। ॿियो त वेंदा मूंखे लॻे थो ईअं ई अहिड़ी ई जेके आहिनि से कंट्रोवर्शियल क़िस्म जूं शयूं खणी हलियो वेंदो, यानी 5 सालनि जे दौरान कुझु कंदो कोन जेकॾहिं 5 साल पूरा कई। सुवालु इहो आहे त इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे, तोखे बि ख़बर आहे, हुनखे बि ख़बर आहे, जेको चइनी सूबनि खे ख़बर आहे, फेडरेशन खे ख़बर आहे त बाबा ही कॉन्स्टिट्यूशनल मैटर आहे। कॉन्स्टिट्यूशन जॾहिं तव्हां सूबा तव्हांजा फेडरेशन तव्हांजी सूबनि सां आहे, सूबनि जो फेडरेटिंग सूबाई यूनिट आहिनि बेसिकली, उन्हनि जूं पंहिंजूं जुरिस्डिक्शन्स आहिनि, उन्हनि जा पंहिंजा जेके आहिनि से आहिनि ठहियल आहिनि। फेडरेशन को उन्हनि जे मथां न आहे, फेडरेशन उनजो हिकिड़ो बाइंडिंग फोर्स आहे, पर फेडरेशन खे उहो मिसइंटरप्रीट करे हिकिड़ी कॉलोनियल फॉर्म में खणी ईंदा ऐं अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला मड़ींदा त पोइ नतीजा उन जा जेका फेडरेशन आहे उनखे तमामु सख़्तु नुक़सानु रसंदो, वीक थींदी वेंदी, ॾींहों ॾींहुं वीक थींदी वेंदी, उनजो नतीजो इहो निकिरंदो। इन करे वज़ीर आज़म साहिब खे डेमोक्रेसी पढ़ाइणी पवंदी, सम्झाइणी पवंदी त डेमोक्रेसी में फेडरेटिंग यूनिट्स जेके आहिनि, जेके तव्हांजा सूबा आहिनि, उहे केतिरा अहम आहिनि ऐं उन्हनि जी जेका मर्ज़ी आहे, उन्हनि कॉन्स्टिट्यूशनल राइट्स आहिनि, उन्हनि खे तव्हां हथु नथा लाहे सघो। रहियो सुवालु जेका नसीर ॻाल्हि कई आहे त सिंध हुकूमत क़ाइमु करे, त मां सम्झां थो त इन्हनि ॿेटनि खे जेको शहर ठाहिण जी ॻाल्हि हले पई, उहा आहे त को ईअं आइलैंड क़िस्म जा के ठाहियूं, जेके इकोनॉमी हूंदी आहे बबल इकोनॉमी, उहा इकोनॉमी क्रिएट थिए। हाणे इन में हिते तमामु घणा वॾा मसइला आहिनि। हिकिड़े में त शायदि को स्ट्रेटेजिक फोर्सिस आहिनि, उन्हनि जो कब्ज़ो आहे। हिकु त आहिनि जेके उन्हनि खे सिंध हुकूमत खे मुंहिंजो ख़्यालु आहे क़ाइमु थियण लाइ हुन में वॾा मसइला दरपेश थींदा। इन्हनि खे फ़िलहालु हिन वक़्तु इकोलॉजिकल जेके साइट्स आहिनि उन्हनि खे इकोलॉजी जे हवाले सां ई मुख़्तस कयो वञे। इंडस्ट्रियलाइज़ेशन, टूरिज़म, उन जे लाइ सिंध खां वठी उत्तर पाकिस्तान ताईं तमामु वॾी एरिया आहे जेका तमामु रिच आहे। उन में तव्हां पहिरीं पंहिंजो जेको आहे मामिलो ठीकु कयो, पहिरीं तव्हांखे जेके टूरिज़म नथा करणु ॾियनि फोर्सिस, उन्हनि फोर्सिस खे ॾिसो जेके जंहिंमें मज़हबी आउटफिट्स आहिनि वधीक, उन्हनि खे तव्हां कीअं डील कयो था, त पोइ तव्हां ॿियूं ॻाल्हियूं कयो। इहो डिंगड़ी ॿेट ऐं इन्हनि ते अची तव्हां, मूंखे नथो सम्झ में अचे त वज़ीर आज़म साहिबु कहिड़ा ख़्वाब ॾिसंदो आहे। हुनखे दुबई जे शेख थियण जो शौक़ु आहे, उहो शौक़ु हाणे अनोखा लाडला खेलनि को मांगे चांद, छा थो करे सघिजे। इज़हार साहब वाइंड अप कजो, जेको तव्हांजो पोएं तर्जीम सुवाल हो, जेकॾहिं तव्हां चओ था त इहो इन पासे ध्यानु न ॾे वज़ीर आज़म साहिबु, इन ज़िद ते न अचे त काफ़ी शयूं बहितर आहिनि, पोइ आख़िर ज़िद ते छो क़ाइमु आहे वज़ीर आज़म साहिबु? जॾहिं बि कराची अचे थो ॾींगी भंडार ॿेट, ऐं उनखे नैरेटिव जी ख़बर बि आहे, पब्लिक नैरेटिव जेको सिंध में अंदरि जुड़ी चुको आहे हिन मामले ते। सेंसिटिविटी ॾिसो, इन जो रस्तो ॾेखारण वारी बि त पीपल्स पार्टी सिंध में हुकूमत हुई, जंहिं पहिरीं लिखी पढ़ी ॾिनो त भले ठाहियो। सर उहो त ठीकु आहे, उन्हनि हिकिड़ो मुंहिंजो लेट मी आस्क अ क्वेश्चन सर, ठीकु आहे, उन्हनि सदमो उहो आहे न, पर सर हिननि जी जेका एग्रेसिव अप्रोच आहे टुवर्ड्स दिस प्रोजेक्ट, व्हाई इज़ दिस? साईं, कंहिंसां धोखो थी वञे त सदमो थींदो आहे न माण्हू खे। पोइ इमरान ख़ान सम्झे थो त पीपल्स पार्टी पहिरीं लिखी ॾिनो, वरी फिरी विया, त इहो हुनखे दिलि ते ईअं हा जुबो ईंदो आहे न, सिंधीअ में अदबी ॿोलीअ में चइबो आहे हा जुबो अचणु, सदमे में वञणु। सो इमरान ख़ान इन मामले में सदमे जी कैफ़ियत में आहे। कानून आइन जी त का ॻाल्हि ई कोन्हे का, हुनखे इहे ॻाल्हियूं सम्झ में बि घटि ईंदियूं आहिनि। बुनियादी तौर ते हू ॾिसंदो आहे त जेका ॻाल्हि मां सोची, पर हिते हिकिड़ी आउं तव्हांखे वेरी फ्रैंकली ॻाल्हि ॿुधायां त इन जे पुठियां कुझु अहिड़ा मामला आहिनि जेके इंतिहाई सेंसिटिव आहिनि, ऐं आउं इहो सम्झां थो त हीउ सॼो जेको मामिलो आहे, इहो जिन खे ख़ुशि करण लाइ इहो सॼो कमु कयो पियो वियो, असुल में उते ई सॼी इहा ॻाल्हि आहे। हीउ सभिनी जे फेवर में इहा ई आहे त हिते कुझु न थिए, ईअं खणी सम्झो। तंहिंजे करे इहो रिटोरिक हलंदो रहंदो, बयानबाज़ी हलंदी रहंदी, असुल में उते थियणो कुझु बि न आहे। उनजो सबबु उहो ई आहे जेको रफ़ीक साहिबु पंहिंजी गुफ़्तगू में कयो, त उनजो सिंध गवर्नमेंट लाइ बि एतिरो आसान न आहे त पंहिंजे लेखे वञी उते कमु करे, वफ़ाक़ लाइ बि आसान न आहे। न न न, कमु थियणो ई न आहे, ऐं इहा थो ॻाल्हि करियां, छाकाणि त उन में अल्टीमेटली जेके जिन खे गारंटियूं ॾिनियूं वयूं या जिन खे चयो वियो त हीउ तव्हांखे ॾींदासीं, उहो जेकॾहिं ॾियनि था त पोइ पाकिस्तान जे लाइ आलमी प्रेशर्स वधी वेंदा। तंहिंजे करे हीउ सॼो मामिलो आहे ईअं, ऐं इहो स्मोक स्क्रीन आहे, पस मंज़र में शयूं ॿियूं आहिनि। हीउ प्रोजेक्ट ईअं खणी सम्झो त ईअं ई पंहिंजो हलियो वेंदो तारीख़ जे तहखाने में,
जीअं हिकिड़े ज़माने में ज़ुल्फ़कार आबाद जेको शहर पे ठहियो जेको अलाए किथे पहुतो आहे असांखे ॼाण मां हिकिड़ो वन लाइनर तव्हां खां ज़रूरु सम्झणु चाहींदुसि, मूं टाइम घटि आहे, हुन खां पोइ वाइंड अप कंदासीं। जेकॾहिं इहा ख़बर आहे इहो ठहणो ई न आहे, थियणो ई न आहे, पोइ आख़िर वज़ीर आज़म साहिबु सिंध जे पब्लिक नैरेटिव खे बार बार हिट छो पियो करे, पंहिंजे लाइ नफ़रत छो सम्झो न मुंहिंजी जी जुनेद साहब, आउं ॿी ॻाल्हि पियो करियां, आउं न सिंध हुकूमत जी ॻाल्हि पियो कयां न वफ़ाक़ जी। ही मैसेज उन्हनि खे ॾिनो पियो वञे जिन खे ही शहर ठाहे ॾिनो पियो वञे, उन्हनि सां वाइदो कयो वियो ऐं आलमी प्रेशर्स खां पोइ हाणे उहो वाइदो पाड़े नथा सघनि। जस्टिफिकेशन या त ॾियनि त बाबा सिंध इजाज़त नथी ॾे, इहा ॻाल्हि थो करियां। ओके, वॾी महिरबानी एज़ाज़ सुमरो साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती वक़्त मां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम टाइम ते पुॼाइण थो पहुचे, पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।